मौको आहे, सेलिब्रेशन जो मौको आहे। On behalf of Global Sindhi Council, तमाम सभिनी जो हार्दिक स्वागत करण चाहिए। Post partition, Bengalis के पंजो स्टेट मिलियो, Punjabis के पंजो स्टेट मिलियो, and we Sindhis were left scattered all across India. In the beginning, it's all across India. Now we wanted to really get them together. We wanted to connect with Sindhis to have a better community. And now, Sindhis have achieved in all the fields and arenas all across the world. So I congratulate each and every Sindhi who's sitting here for everything that you achieved. You made a mark for yourself, not just in the country, but in the world. It's a great honor for us, ladies and gentlemen. Please put your hands together for the very handsome, young and dynamic birthday boy. Request Mr. Chandru Thakur and Mrs. Krishna Thakur to take their seats. We also have the release of the book, that's Sindhi Mausiki and Shah Lateef, that's Sindhi music and Shah Lateef. Thank you so much for doing this. Let Shah Lateef reach people across the world and what he was to the Sindhi community. Thank you so much. And Mrs. Krishna Thakur. Thank you so much. मुझे दोस्तों ग्लोबल सिंधी काउंसिल के तरफा एक दफ़ो वरी तहां सभिनी जो हार्दिक स्वागत है। अज असांजे विच में भले बोर्ड ते 94 इयर्स लिखियल है, पर इनके उल्टो करे पढ़ो 49 इयर्स। इनमें जेका शक्ति है वो 49 इयर्स ही है। भगवान करे अना उनके प्रभु सुठी शक्ति दे। इन पासे जो असांजो दोस्त ये 84 जो है, पर हे भी 48 जो तो लगे पे इन दे लाइ बात। मुझा दोस्तों असांजो गेस्ट ऑफ ऑनर मिस्टर रमेश तोरानी सभी तव्हां सुञाणो। अजी मौसीकी शाह अब्दुल लतीफ़ जो जेको किताब है जो असीं हिते रिलीज़ कयूं था पिया मिस्टर चंद्रुअ जो, मूं सोचो त मिस्टर रमेश जंहिंजो मौसीकीअ सां संगीत सां बेहद गहरो रस्तो है। मां सम्झां तो सिंधी अड़ो कोई भी कलाकार कोने फ्रॉम भगवती नावाणी का वठी अज ताईं जेके कलाकार हैं उन्हनि जा एल्बम ऐं उन्हनि जा गीत हिन रिकॉर्ड कया आहिनि, उन्हनि लाइ ज़ोरदार ताड़ी वॼायो। मिस्टर महेश जेठमलानी सिके जा पापा साहिब राम जेठमलानी साहिब उन जो ऐं हींअर रिसेंटली दिल्लीअ में भी एक्टिव ज़बरदस्त थिया आहिनि। उते बि ऑफिस वठी थो, उते बि रहनि था एंड हिते वो पंहिंजो साॻे ही चरणनि ते साॻे ही उन नक्शे कदम ते हली रहिया आहिनि। उन लाइ ज़ोरदार ताड़ियूं थियणु घुरिजनि। उहो असांजी रिक्वेस्ट मञींदी आहे। चंद्रू जंहिं 84 इयर्स में डॉक्टरेट कई, हिन इहो सिद्ध कयो त जेका चवणी आहे कि जा जीअं तव्हां सिख, सो सिखण लाइ पढ़ण लाइ काई बि उमिरि जी सीमा कोन्हे। इन्हनि वो सही करे ॾेखारियो ऐं मौसीकी इन्हनि जो प्यारो सब्जेक्ट हो। छाकाणि चवंदा त मां जाओ ई आशिकीअ में हुयुसि ऐं उन आशिकाणी मिजाज खणी करे मां जाओ आहियां, पर मूंखे लॻे थो त इन सॼे दौर में असांजी भेण कुझु क़ुर्बानियूं कयूं हूंदियूं। छाकाणि त जेको पंहिंजो समय हुयुसि उहो सॼो उन्हनि खे पढ़ण लाइ ॾेई छॾे, पर छाकाणि त असां सिंधियुनि जी या हिकु परंपरा रही है तो पंहिंजे जीवन साथीअ जे ख़ुशीअ में ही पंहिंजी ख़ुशी महसूस कंदा आहियूं। हिन जी कामयाबी उन्हनि जी कामयाबी आहे, उन भेण जे लाइ बि असीं ताड़ियूं वॼायूं। जी हाँ, ये बुक आहे शाह अब्दुल लतीफ़ जे मथां एंड हिकिड़ो वेरी नोन डिग्निटरी आहिनि जेके लंडन मां आहिनि। In 1928 उन्हनि सोचियो कि मूंखे PhD करणी आहे ऐं हुनजी PhD जो टॉपिक हुयो Shah Abdul Lateef of Wit. Ladies and gentlemen, a loud round of applause as we request for the book release function. I request you all to provide the book for release to everyone, to our dignitaries. And we wholeheartedly congratulate Dr. Chandra Thakur ji for taking Shah Lateef ji in every house all across the world through his book. That's Sindhi Mausiki and Shah Lateef, जिन्हें मतलब आए Sindhi music and Shah Lateef. Can we hear it, people? Come on.
Well, Islam. We want a double PhD now. Let's hear it for the brilliant book Sindhi Mosque and Shah Latif. I'm excited, I am. Thank you so much. I thank all the dignitaries for the release of the book function. We request Dr. Manohar Patlani, who is the head of the Sindhi department at the University of Mumbai, to kindly come here and speak a few words. Please put your hands together as we invite Dr. Manohar Patlani ji. असांजा कुर्ब वाला साईं लिखवाणी साहब, राम जेठमलानी साहब, राम जोराणी साहब, रमेश तोराणी साहब, महेश तोराणी साहब, असांजा ख़ास आहिनि त मुंहिंजा स्टूडेंट पर जाम मूंखे हिन जे लाइ वॾी इज़त आहे, रिस्पेक्ट आहे, दादा चंद्र ठाकुर साहब ऐं साईं भाभी कृष्ण ठाकुर साहब। मां थोरे में तव्हांखे एतिरो ॿुधाइणु चाहींदुमि त हीउ चंद्र ठाकुर साहब ॾाढो मोटिवेटेड आहिनि, हिकु कामयाबु बिज़नेसमैन आहिनि ऐं सिंधी ॿोलीअ सां हिननि जो ॾाढो अति प्यारु आहे। हीअ जेॾी महिल मूं वटि एडमिशन वठणु आया हिननि मूंखे ॿुधायो मूंखे MA सिंधीअ में करणी आहे। मूंखे त ॾाढी ख़ुशी थी, छो त हीअ ऑलरेडी हिकु तमामु सुठा मतिलबु MA इंजीनियरिंग में कयल तमामु सुठा बिज़नेसमैन आहिनि। हिननि दाख़िला वरिती ऐं 19 साल ई हिननि खे शायदि ॿाहिरि वञिणो पियो टूर ते स्पेन विया, पर स्पेन में घुमण खां पोइ बि उते मूंखे कंटिन्यूअस फ़ोन कंदा ईंदा त यार मूंखे शाह जो शेर पढ़ी ॿुधाईंदा, हिन माना त ॿुधाए। मां चयोमांसि साईं अहिड़ी यात्रा ते विया आहियो, कुझु इंजॉय कयो, पर हिन जी मोटिवेशन एॾी आहे त उते बि हिनखे शाह यादि हूंदी। ऐं उतां जॾहिं घुमी वापसि आया त असां यूनिवर्सिटी में सिस्टम आहे, हिकिड़ो इंटरनल एग्ज़ामिनेशन थींदो आहे, हिकिड़ो यूनिवर्सिटी एग्ज़ामिनेशन वठंदो आहे। बदकिस्मती सां हिन जो पहिरियों इंटरनल एग्ज़ामिनेशन हुयो हूंदो त हिनजी तकलीफ़ थी ऐं हीअ बार हॉस्पिटलाइज़ एशियन हार्ट हॉस्पिटल में, ऐं हिननि जी हुन महिल असां वटि इंटरनल एग्ज़ामिनेशन पियो हले ऐं हिननि जी बाईपास सर्जरी पई हले। जंहिं महिल कुझु ॾींहं खां पोइ जंहिं महिल सामान में आया, होश में आया, त डॉक्टर खां पहिरियों सवाल हिन इहो पुछियो त मां MA सिंधीअ में कयां थो, उहा मां करे सघंदुसि? डॉक्टर कंफ्यूज़ थी वियो, यार हिनखे हिन महिल इहो सवाल पुछणु खपे, पर हिनजी मोटिवेशन ॾिसो। हिकिड़ो मां छा लिखां त हीअ बि मां हिन जे लाइ हिन शान में वधीक कोन चवंदुमि, सिर्फ़ु हिकिड़ो चवंदुमि त हीअ जेके आहिनि हीअ जोड़ी आहे, ऊंदाईअ में कीअं घारींदासीं, ऊंदाईअ में कीअं घारींदासीं, नेट त गॾिजी ॿारींदासीं, वाचूरनि में लाट। हम प्यार से और प्रेम से स्वागत करना चाहेंगे प्रेम चोपड़ा जी का। सर आपका बहुत बहुत स्वागत है, हम बहुत शुक्रगुजार हैं आपके सर, आप यहाँ पे बता दें। यूनिवर्सिटी में एडमिशन वठण जे लाइ त पोइ मिली वियो एडमिशन, त पोइ जॾहिं पहुचंदो हुउसि त पहिरें त साईं जन चवंदा त 52 साले जा 81 साले जो मूंखे पहिरीं पवंदे असांखे ऐं पाण पहिरें घुमणु शुरू कयूं। हाणे इहा ॻाल्हि अञा ताईं हलंदी पई त मां ये गुरुओं शिष्य जी परंपराएं। थैंक यू सो मच। इनको मैंने जब भी मैं लाइब्रेरी में जाता हूँ इनको मैंने देखा है इतनी मेहनत करते हुए, दिन रात इस किताब के लिए उन्होंने अपना सब कुछ निछावर कर दिया था और इसी किताब के पीछे से मेरी बहुत बेस्ट विशेष है आपकी इस किताब की कामयाबी के लिए। ऑल द बेस्ट एंड गॉड ब्लेस यू। थैंक यू। हैव अ ग्रेट टाइम। Thank you so much for your kind words. Much admit that attending this function reduces my age by at least 5 years. I am so happy
that a large crowd of my Sindhi friends and non-Sindhi friends at that, who are more valuable to me in a way, are here today to do their duty of wishing me many, many happy returns. Wow. Great. First of all, let me say that I have combined this function with the release of a book. The author of the book is a scholar of the Sindhi language, and I do not think that any compliment that I pay to him will be really a compliment to him, except that it will be merely a repetition of some compliment which he must have received 100 times before. It's a book which has something to do with Shah Abdul Latif. My friends, most of you are much younger here. You don't know what Shah Abdul Latif meant. Shah Latif was a Sindhi poet. He was appraised by scholars all over the world. And the unanimous tribute that he received was that he is superior to Shakespeare and Tagore combined. That is what makes me proud of Sindh and Sindhis. It is absolutely a distinct entity, and Shah Abdul Latif is a poet who represents that great tradition of Islam. And I'm so happy that you people have bracketed this with my birthday celebration. I'm proud of it, and I want your book all the possible success that you want for the book. But I must tell you something about Shah Abdul Latif. Shah Abdul Latif has been analyzed, has been examined, and his merits have been absolutely subjected to a great analysis. And do you know that Shah Abdul Latif has been declared by the whole world scholar as superior to Shakespeare and Tagore combined. I'm happy that you have produced that book, and that book should sail, and that book should be read by everybody. That great man was greater than Shakespeare and Tagore combined. And I'm very happy that it happened to be a Sindhi. Please, good luck to you. Another patient is deadline is below. Maybe I'm going to share. Now, when it came to Dead Banani Sahib is being said, and a lot of humor. And the subject required thesis, and Kitab, Sindhi most and Shah Abdul Latif. Sindhi most Nabi Baksh Khan Baloch, Balochistan, जिते असांजो साईं एम्बेसडर ते वेठो आहे उन्हनि जी लुग़त जे लिहाज़ खां माना आहे राग जी विद्या Request to everyone, ladies and gentlemen.
शाह अब्दुल लतीफ़ भटाई ये दिल मनानी साहब ॿुधायो त शेक्सपियर खां बि वधीक हो टैगोर खां बि वधीक हो जंहिंखे अंग्रेज़ी में चइजे न्यूमेरो उनो पोइट हाणे जेतिरो उन ते ॻाल्हाए सघां ओतिरो थोरो पर सुवाल थो थिए त हीउ सब्जेक्ट हीउ उनवान खयों कीअं मुंहिंजी माउ खे राग जो ॾाढो शौक़ु हूंदो हो मुंहिंजी भेण लीला भुटाणी उनखे ॾाढो शौक़ु त मुंहिंजो मामो प्रिंसिपल NB भुटाणी उहो बि सूफ़ी जो तमामु उनजो थोरो असरु पियुमि ऐं पोइ वरी सिंध जो माहौल थियो ऐं मां उन ते मां आशिक़ु थी वियुसि काजल बेवस जो हिकिड़ो वॾो पोइट आहे जंहिं सिंध जे बारे में लिखियो त सिंध मुंहिंजी अमा अरे ओ सिंध मुंहिंजी अमा तुंहिंजे सूंहं मथां छा लिखी छा लिखां हिकिड़ो कलम हिकु कलम हिकिड़ो मां कीअं पूरो कमां हिकु कलम हिकिड़ो मां कीअं पूरो कमां छा लिखी छा लिखां बसि हुतां जो आशिक़ी शुरू थी सिंध जे बारे में ऐं शाह अब्दुल लतीफ़ ताईं पहुची वियुसि दादा ॻाल्हि थी मारवी जी उमर मारवी उमर बादशाह हो सूमरो ऐं उहो राज कंदो ऐं रहंदो उमरकोट में उनखे ख़बर पई त हिकिड़ी ॾाढी सुहिणी छोकिरियूं त सभिनी खे वणंदियूं आहिनि त उमर बादशाह खे वणी वई ॾाढी सुहिणी आहे पर रहंदी ते मलीर में सिंध मोकिले त वठी अचोसि न छॾींदुसि राति जो ॾींहुं भॼाए वठी आयुसि अची महिल में रखी हथ जोड़े पेरे पियईंसि आजो कई रज पर उहो अठे ई न अचे ॾाढो हैरान थी वियो जो पुछायो चयईंसि उमर तूं मुंहिंजो भाउ थिए ऐं हिकिड़ो कलाम शाह साहिब लिखियो जेकॾहिं थोरी सम्झ में न अचे मां तव्हांखे अंग्रेज़ी में ट्रांसलेशन करे सघां थो पर जीअं त वाजाए वतन खे भलो वाजाए वतन खे आऊं जे हित मुयास त गोड़ मुंहिंजी सुमरा जो पवारन पास अरे मुयाई जियास मने मड़ मलीर दे जैसे उमर तूं मुंहिंजे मरण खां पोइ बि जेको बाट मुंहिंजो जिस्म आहे मोर उनखे वली ऐं उतां जी जेके वलड़ियूं आहिनि उन्हनि मां थोरो पास ॾिजां त मां ईअं सम्झो त ॾाढी मां मरी कोन वई आहियां मां अञा ताईं चेरी आहियां ॾिज दादा हाणे ॾेखजे भलो ॾिज दादा हाणे ॾेखजे मंझा वलड़ियुनि वास अरे मुयाई जियास वञे मड़ मली लॻे साईं सिंध में हूंदो सुलेमान जे नाले सां पोइट शाइरो ऊंचे क्लास ऐं शहर छा लिखे जो अॼु ताईं उहो ॾाढो पॉपुलर उहो नबी जे बारे में ख़ुदा जे बारे में अलाह जे नाले में मियां जे बारे में ॾाढो उहो कंवर साहब लॻायो लिखियलु जेको आहे सुलेमान सभई सम्झंदा आहिनि त कंवर साहब जो लिखियलु आहे न लिखियलु आहे सुलेमान फ़क़ीर जो ऐं ॻायल आहे पर ख़ासि करे संत कंवर राम जो ऐं कीअं रिझायां तोखे कीअं परछायां ओ कीअं रिझायां ओ कीअं रिझायां तोखे कीअं परछायां रस कोड़ा रस कोड़ा ओ यादी आई
आशिमाने वो दिल को लगाया कि न जड़ियों पाया वो दिल को लगाया कि न जड़ियों पाया जाया तो के क्या परछाया कोड़ा बहुत कौन था ना बाकी बात जैसे मुसलमान थे साबरा या दुनिया मोमिन ने तुमने मारी जय में जानिब जानवर खुदा जय में जानिब तुती राजी जामे जोराया हो जामे जोराया कि न सुरवाया हो जामे जोराया कि न सुरवाया लसपोला किया रिझाया तो के क्या परछाया किया रिझाया तो के क्या परछाया लसपोला यो असर जो थियो के ताके वडन मुझे मां मेरी भेड़ मेरे मामो वो जो मास्टर चंदू है मुझे लाइफ में मुझे जो सदोरी वो आज लाइफ में आई मां पे आशिक मिजाजो ये दरिए का बी कर चंदी जो छोकरो है मुखे मिले तो ॾाढो सुठो मां दो सेक्रेटरी सिंधी सर्कल जो you know अने सुपर खैर सब मजा चियो बुद्धि करे कीअं रिझाया तोखे कीअं परछाया तव्हां पुकार कई ऐं मैरिज बि अची विया थैंक यू सो मच साईं घणेई तव्हांखे चयो त मां हमेशह जोई जी ॻाल्हि हमेशह ॿुधंदो आहियां और चए थी हाणे घणी ॻाल्हि आहे थो शांति कर इहा ॻाल्हि ॿुधी करे साईं हिकु ई ॻाल्हि आहे मुंहिंजा प्रोफेसर साहिबान जी थैंक्स चवां उहे मुंहिंजा ॾाढा सदोरा सुठा महिनती प्रोफेसर्स आहिनि पर मूंखे ॾाढो टफ टाइम ॾिनो हिकिड़ो त तमामु अहिड़ो मेटिकुलस प्रोफेसर तमे जो हिकिड़ो ॾेखारियां त चवनि खैर इन शॉर्ट मैंने कराइंदे रिजल्ट आई है वो किताब चवनि था ॾाढो सुठो महिरबानी ऐं महिरबानी